जख्म प्यार जो जख्म। तुम्ही खामोशी ॿुधाए रही आहे त तूं हुन घर में खुश न आहीं। जॾहिं तुंहिंजो निकाह थियो हो न तॾहिं हुननि में असां में हैसियत जो को ख़ासि फ़र्क़ु न हो। ॿियो त शबाना जे पीउ जे इंतकाल खां पोइ हुनखे मिल्कियत मिली, हुन वटि पैसो आयो त हुनजो दिमाग़ फिरण लॻो। जॾहिं खां शादी थी आहे हू पंहिंजे घर न वई आहे। ज़रूरी न आहे त हाणे वती मिट माइटनि में घुमे। उनके घर संभालण लाइ असीं वठी आया आहियूं। हिते ठीकु आहे। मूंखे इहे फुज़ूल ॻाल्हियूं न वणंदियूं आहिनि त हाणे वरी हले माइटनि में। तो अञा जागी पई छा? लगे थो त जागण मुंहिंजे नसीब में आहे। छा मतिलबु आहे तुंहिंजो? जॾहिं तोखे मुंहिंजो ज़रो बि ख़्यालु न आहे त तो मूंसां शादी छो कई? शादी कंहिंजी ज़िंदगी बर्बाद करण जो तव्हांखे को बि हक़ न आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।